प्रियालो में महंगाई उरूज ते पहुची वई। सब्जी ऐं फ्रूट फरोश दुकानदारनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़रर करे इलाइक़े वासियुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटण वारो अमल शुरू करे छॾियो। डीसी ख़ैरपुर एससी किंगरीअ पारां हथरादो महंगाई कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए अघूर निंड सुतल। इलाइक़े वासी सख़्त परेशान। प्रियालो ॻाढ़ी मोरीअ समेत भरपासे जे इलाइक़नि में सब्जी फ्रूट विकिरो कंदड़ दुकानदारनि पारां हथरादो महांगाई करण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि हैबतुल्ला बुर्दी, बदरुद्दीन बुर्दी, फारूक अहमद बलोच जी अॻवानी में मीडिया अॾो दाहींदे चयो त प्रियालो समेत भरपासे जे शहरनि में सब्जी फ्रूट विकिरो कंदड़ दुकानदारनि हथ ठोकिया रेट मुक़रर करे असां इलाइक़े वासियुनि खे फुरे रहिया आहिनि। हुन चयो त बसर, पटाटा, टमाटा, सूफ़, अंगूर समेत ॿियनि सब्जियुनि ऐं फ्रूटनि जा सरकारी रेट खां वधीक ॿीणा पैसा वठी सब्जी ऐं फ्रूट विकिरो करे असांखे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तदारुक कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।